वरी मां सभिनी खे दावत तां ॿीहर व्हाट्सअप कयो आहे कि कंहिंजे ख़िलाफ़ जरगो कोन्हे। जेकॾहिं को सम्झे थो त हीअ हुकूमत जे ख़िलाफ़ आहे त बिल्कुलु तासुर ग़लति आहे, कंहिं बिरादरी जे ख़िलाफ़ आहे त बिल्कुलु तासुर ग़लति आहे। हीअ सिंध जे लाइ जरगो आहे, अवाम जे लाइ जरगो आहे, अमुन जे लाइ जरगो आहे, जेको असांजो घोटकी, शिकारपुर, कंदकोट कश्मोर, जैकबाबाद ख़ासि तौर ते ऐं सॼी सिंध आम तौर ते नोगो एरिया बणिजी वई आहे। बदअमनी उरूज ते आहे, क़त्ल गारतगिरी उरूज ते आहे, अगवा बराए तावान जूं वारदातूं उरूज ते आहिनि। मासूम बच्चा महफ़ूज़ कोन्हनि, राहगीर महफ़ूज़ कोन्हनि। मग़रिब खां पोइ को हाईवे ते शिकारपुर खां कंदकोट ऐं कश्मीर जे तरफ़ सफ़र नथो करे सघे। ॾींहं ॾिठे जो तंगवाणीअ खां ठुल खां जैकबाबाद, जैकबाबाद खां गड़ी खेरे खां शहदादकोट खां कंबर ऐं दादू ताईं कोई सफ़र नथो करे सघे। त असां उन में हुकूमत सां ताउन जे लाइ, इदारनि सां ताउन जे लाइ, पुलिस ऐं रेंजर्स सां ताउन जे लाइ, अवाम सां ताउन जे लाइ पंहिंजे जमात जे फ़ैसिले जे तहत जरगो कयो आहे। छो त असां सम्झूं था त हथियार ओसी ताईं ॾोहारी फिटा न कंदा जेसी ताईं उन्हनि जा पंहिंजा जहिड़ा ख़तमु नथा थियनि। उन्हनि बंदूक खईं आहे पंहिंजनि जहिड़नि जे करे। 50 क़तल थियल आहिनि, 100 क़तल थियल आहिनि, 20 क़तल थियल आहिनि। हिकिड़े ॾींहं में 12 हिकु बिरादरीअ जा जनाज़ा गॾु खया विया आहिनि, गॾु पढ़िया विया आहिनि। ज़ाहिर आहे त उहे ॾोहारी बि इन ज़िंदगीअ खां आजिज़ हूंदा। उहे बि चाहींदा त उन्हनि जा बच्चा स्कूल वञनि, उहे बि चाहींदा त उन्हनि जा बच्चा आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघनि, उन्हनि जूं नियाणियूं तालीम हासिल करे सघनि, इज़त सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। उन जी चाबी जेको आहे उहा न मुंहिंजे हथ में आहे, न वज़ीर आला जे हथ में आहे, न पुलिस जे हथ में आहे, न रेंजर्स जे हथ में आहे, बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि जे हथनि में आहे। उहे तारीख़ूं ॾींदा, उहे फ़ैसिलनि जे लाइ उन्हनि खे आमादा कंदा, उहे मिंथ मेड़ में असां सां गॾिजी हलंदा, तॾहिं कोई खड़तेल निकिरंदो, तॾहिं कोई रस्तो निकिरंदो। कंहिंजे ख़िलाफ़ ही सिंध अमन जरगो न आहे, सिंध जे लाइ अमन जरगो आहे, अवाम जे लाइ अमन जरगो आहे ऐं सभिनी सां ताउन जे लाइ अमन जरगो आहे। जेको हुकूमत खे इक़दाम करणो हो, हिन अमन जरगे जी सदारत वज़ीर आला साहब खे करणी, उनखे घुराइणो हो। लेकिन JUI 2 क़दम अॻिते वधी करे सिंध हुकूमत सां, पुलिस सां, रेंजर्स सां, सरदारनि सां ताउन करे अमुन जी फिज़ा क़ाइमु करणु चाहे थी। छो त माण्हू हाणे आजिज़ अची चुकिया आहिनि, बस थी वई आहे माण्हुनि जी, माण्हू तंग अची विया आहिनि ऐं माण्हू हाणे इन माहौल में ज़िंदगी बसर नथा करे सघनि। तव्हां ॾिठो 2 ॾींहं पहिरियां असांजे हिंदू बिरादरी सां छा थियो ऐं हिंदू बिरादरी जो डॉक्टर तव्हांजे हिन शहर में हाणे त सखर बि मक़तलगाह बणिजी वियो आहे। जंहिंजो जनाज़ो ॾिसो उहो सखर मां थो निकिरे। जंहिंजो जनाज़ो डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो हुजे, जान मोहम्मद महर हुजे, या तव्हांजे हिंदू जेको 2 ॾींहं पहिरियां हिते क़तल थियो आहे। त इहे ज़ुल्म जूं दास्तानूं बंदि करण जे लाइ असां सभिनी खे पंहिंजनि मज़हबी, मसलकी, सियासी, बिरादरी इख़्तिलाफ़नि खे विसारे करे अॻिते अचिणो पवंदो ऐं उन जे लाइ अमली तौर ते किरदारु अदा करिणो पवंदो ऐं सिंध खे अमन ॾियारण जे लाइ